खणी काबे में मक्के मदीने में घुमाया आयो को लठ के वापस खड़काए ते लठ तो ते मुंजा थोरा आन तो के मक्को मदीनो ए जमजम घुमायो आ लठ देस जंग त सजो भरियो पयो हो मां पाण सच्ची होयम तबे मदीने जे लायक दिया ऐ गोसल आलमीन जा फकीरो गोठ इलाको त सजो भरियो पयो आ ता पाण सच्चा हो त अल्लाह महबूब जी मोहब्बत दी अल्लाह ताजी दिल में हुजूर मो गोसल आलमीन जा फकीरो अल्लाह सही तवा के मोहब्बत दिनी आ मां चाहंदो आ के जी जमात के 130 साल थियान के जे फिरके के 130 साल थियान को एकड़ो नालो तो रखे को बे नालो तो रखे अल्लाह जा बानड़ा इनन जे वडड़न के भी जे कने कलमो दिनो तो गोसल आलमीन दिनो जेकरे जुलनन के मुसलमान कयो तो गोसल आलमीन कयो फकीरन के मुसलमान कयो तो गोसल आलमीन कयो इंजड़न के मुसलमान कयो तो गोसल आलमीन कयो अल्लाह जा बानड़ा जने गोसल आलमीन तो के कलमो दिनो आ ईमान दिनो आ वो गोसल आलमीन तो महबूब जो मिलाद मलाइंदा सुभान अल्लाह भली लो दे हर हर हलीमा हिंदोरा तुझे घर अकियो सैयद सबोरा अल्लाह जा बानड़ा आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सब नबी मुंहिंजे महबूब जी आमद जूं ॻाल्हियूं कंदा हुआ महबूब के 1500 साल थियो आ आलिम नाथ खान मुफस्सिर शान बयान कंदा हुआ मरण वारा मरी विया शान वरफा नाल पर जेके नाजियूं पढ़ी आ कब्रूं खोटे ॾिस उन्हनि जे चेहरे में नूर न हुजे त मां